अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। अवां जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापगर, हैदराबाद सिंध। छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। ख़ुशीअ जो मुल्ह साईं। मुरकंदे निहार में गहराई भरिजी वई हुअनि, घूर में अजीब कमाल हो। चपनि ते हल्की हल्की लाली हुई, ॼण शिदतुनि भिकूड़े ढरा छॾिया हुजनि, जेतोणीकि हू मुस्तक़िल मवी गुफ़्तगू हुआ। ख़ुशीअ जी ख़रीद ई त असुलु कमाल आहे बचा, उहो त सौदो ई अजीब आहे। जंहिं गिनियो उन बि कमाल कयो ऐं जंहिं विकियो सो त आहे ई साहिब कमाल। हाणे उते सम्झणो उहो आहे त जेको ख़ुशीअ जो मालिक आहे, यानी दरअसल ख़ुशी इनायत करण वारो आहे, उहो उहा तोहफ़े में थो ॾिए, विकिणे कोन थो। असीं बसि उन सौदे जी कढ आहियूं। तंहिं करे ई त मुल्ह पुछाईंदा था वठूं। ख़ुशी त पुट बिना मुल्ह जे हिकिड़ी सौगात आहे। ठली इन दुनिया जो ई मिसाल खणी वठो। जे उन जी का क़ीमत हुजे हा त हिन महिल दुनिया जो सभ खां ख़ुशि माण्हू अनिल अंबानी हुजे हा, या वरी बिल गेट्स। ईअं जे हुजे हा त पोइ असां वारो याकूब मोची त माॻई फ़कड़ हुजे हा, छाकाणि त हुन वटि माया त आहे कान। हा, हुन वटि ख़ुशी आहे। बल्कि मां त उहो चवां थो त याकूब वटि गेट्स खां वधीक ख़ुशी आहे। ॻाल्हियूं तकड़ियूं तकड़ियूं थी रहियूं हुयूं। याकूब असांजे पाड़े में हिकु जाइ जे कुंड ते वेहंदो आहे। जाइ जे उन कुंड ते फुटपाथ जे पासे खां बिजलीअ जो पोल लॻल आहे। याकूब उन पोल में फाटल पुराणी ॻूणी टंगींदो आहे ऐं पंहिंजे हट लाइ शेड ठाहींदो आहे। उहो शेड सिज जे पाछे सां मटिजंदो वेंदो आहे। सॼे ॾींहं जी मुसाफ़िरीअ में को हिकिड़ो अधु कलाकु अहिड़ो बि अची वेंदो आहे जो उहो शेड बिना कमु न करे सघंदो आहे। उन महिल याकूब मोकल करे रोड जे परियां हिकु वण हेठि आराम कंदो आहे। हाणे उन वण हेठां हू पंहिंजो शाप छो कोन थो खोले, उहा वरी हिकु ॿी दास्तान आहे। पर हाणे असांजो उहो कंगलो काॿाड़ी मोची साईं वटि ख़ुशीअ जे लिहाज़ खां बिल गेट्स खां मथे हो। उते कंहिं सुड़बाट कयो, उहो ज़रूरी त नाहे साईं। थी सघे थो बिल गेट्स उते ख़ुशि हुजे। मूं ईअं चयो छा बा त को उहो साहबु ख़ुशि नाहे। मूं त उहो सभु ख़ुशीअ जी सरासर जे हवाले सां चयो हो। ख़ुशी जेका माया सां ठहे ई कोन, ऐं उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन करे कोन ठहंदी आहे जो असीं दरअसल पंहिंजो पाण खां काविड़ियल हूंदा आहियूं। पंहिंजो नाराज़ पोइ असांखे पाण सम्झ में न ईंदो आहे। जॾहिं सम्झ में न ईंदो आहे त पोइ परचाइण जो को दग बि नज़र न ईंदो आहे। बसि कुल्हनि ते बार वधंदो वेंदो आहे। ख़ुशी गुम थींदी वेंदी आहे। हयातीअ जा पेर गेलजंदा रहंदा आहिनि। वक़्तु सफ़र तइ कंदो रहंदो आहे। सभु माठ थी विया हुआसीं। ॻाल्हि सम्झ में न ईंदे बि अची रही हुई। धपो त हर कंहिंखे पइजी रहियो हो। बसि कोशिश उहा ई हुई त मंज़र कुझु वाज़िह थिए ऐं ख़ुशियूं चिटियूं नज़र अचनि। अॼोको क्लास अजीब हो। अलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ दीदार नसीब थियो हो। मिलण जे ऐं विछड़ण जी साहित बि मुक़ररु हूंदी अथव अजीज़ान मन। माण्हू केतिरा बि कशाला कढे, केतिरो बि मथो हणे, अलाए बरनि बहिरनि जा केतिरा सफ़र लताड़े, जे न मिलणो आहे त अव्हांजो मुहावर ईअं साम्हूं खां ॿीअ घिटीअ खां निकितो हलियो वेंदो, ऐं जे मिलणु मुक़दरु आहे त पहिरीं हिकदमि साम्हूं अची बीहंदो आहे। मूंखे हस्बे आदत देरि थी वई हुई। ॻाल्हि जारी हुई। हर कंहिं जा कन पंहिंजूं एंटेनाऊं खोलियो वेठा हुआ। माम मुदल हुई, जंहिंखे मुर्शिद साईं पंहिंजे हिसाब सां वाज़िह पे कयो। माण्हू मटिजी वियो आहे बचा। हिननि पाणीअ जे गिलास में निहारियो ऐं पोइ उन मां ढुक भरियाऊं। गिलास रखंदे हिननि ॻाल्हि जारी रखी, ॿारनि खे ई ॾिसो, अॻे टको ख़र्ची मिले त कमाल थींदो हो। हाणे रुगो घिटीअ जे कुंड वारे दुकान ते वञण लाइ ई हर चकर में 10 रुपया था खपनि। हलो भला जे उहे बि मिली था पवनि त चाॿीअ वारी या रिमोट कंट्रोल सां हलंदड़ रांदीके जी बि उहा ख़ुशी हासिल नथी थिए जेका आगाटनि माण्हुनि खे ठिकर जे रांदीकड़नि मां थींदी हुई। उते कंहिं जुमिलो आछियो, उहो कीअं थो थी सघे साईं?
थी सघे थो त जेका हाणे ख़ुशी मिले थी सा ख़ुशि थींदड़नि खे उहो ई अहसासु ॾियारींदी हुजे जेको अहसासु अॻिले वक़्तनि जे हर माण्हूअ खे थींदो हो। मुंहं त हाणे बि बहकनि था केवला, हिकु वॾी मुर्क संदन मुख ते लही आई। वॾी ईअं जो लॻो त संदन सॼो चहिरो मुर्की उथियो। तोखे हिन दौर में दुनिया जे हिन सफ़र में घणा माण्हू बहकंदड़ मुंहनि सां मिलिया आहिनि शहज़ादा। अखियूं बंदि कर, आङिरियुनि जा पूर खण ऐं ॻणे ॿुधाए। जे शर्मसारीअ खां बचणु घुरी त उन्हनि खे कंहिं न कंहिं अंग सां ज़रब करे पोइ तादादु ॿुधाइजांइ। हाणे सभु चुप थी विया। संदन मुख ॻाढ़ो थी वियो, आवाज़ में ॼण जलाल अची वियनि। उहा ॻाल्हि मां उन करे शिदत सां कयां थो त ख़ुशीअ सां मुंहुं कोन बहकंदो आहे नादान, ख़ुशीअ सां रूह बहकंदो आहे। ख़ुशि त रूह थींदो आहे, जिस्म खे कहिड़ी ख़बर त ख़ुशी छा थींदी आहे। हथ पेर ॿाहुनि अखि जिस्म जो को बि उज़वो तोखे दर्द त ॿुधाए सघनि था, पर ख़ुशी न। ॿाहुनि में सूर हूंदई त रड़कंदे त हिते सूर आहे, पर जे ख़ुशि हुजी त कंहिं जाइ ते हथु रखी ॿुधाए सघंदे त मुंहिंजो हथु ख़ुशि आहे या मुंहिंजे पेर में ख़ुशी भरिजी वई आहे। ख़ुशी त मिठा या रूह में हूंदी आहे या कल्ब में। कल्ब असांजो ग़ैर मुतमइन थो हुजे, छाकाणि त असीं दुनिया जे धंधनि में पाण सां पाण ई अहिड़ी हालत था करियूं जो रूह जा टांका टुटी पवनि था ऐं कल्ब खे धकु लॻे थो। तॾहिं त चयमि न त पंहिंजो पाण खे राज़ी कर याने पंहिंजे कल्ब खे ख़ुशि कर। ख़ुशी उते ई जारो ठाहे अची वेहंदी। ऐं रूह साईं मुंहिंजे वाता निकितो, बसि बे अख़्तियारीअ में चई वियो हुउसि। रूह त नफ़ासतुनि जो कमाल हूंदो आहे बाबा, मथसि बार त असांजा कुधा करतूत कनि था। हाणे उन्हनि कुधनि करतूतनि में गुनाहनि जी ख़ाली लिस्ट न रखिजांइ। कंहिंजी दिलि टोड़ियई त बार पवंदुई, रुगो उहो न सम्झजांइ त रिश्वत वरितमि त रूह मुझंदो, कंहिंजो हक़ गज़ब कयमि त कंहिंसां कयई, कंहिंसां ज़्यादती कयई, मतिलबु नफ़ीस रूह ते वज़न विधई। हाणे जे उहो दॿजणु शुरू थिए त पोइ ख़ुशी धूड़ मिलंदई, त पोइ छा कजे साईं। हिकिड़ो उदास आवाज़ उभरियो, साईं ॾांहुं निहारियो। ॿुधायमि न, सभ खां पहिरीं पाण खे परचाइजे। ॾिसो, तव्हां कॾहिं उन ॻाल्हि ते गौर कयो आहे त सभु ॾींहं हिकु जहिड़ा थी विया आहिनि। जे आहे ईद त उहा बि साॻी, जे आहे सालगिरह त उन जो अंदाज़ बि साॻियो, जे आहे का शादी मुरादी त उन जा रंग ढंग बि साॻिया आहिनि। त हाणे सभु कुझु साॻियो आहे त पोइ उन्हनि जो फ़र्क़ु केॾांहुं वियो। फ़र्क़ु असांजे रूह जो बार खाई वियो। नफ़ासतुनि खे सम्झंदियूं आहिनि, उहे ई जे सलामत न रहनि त केरु रहंदो, केरु सम्झाईंदो। ॻरे रूह सां मुंहं ते हिकिड़ी वॾी मुर्क विखेरे असीं बेजान भाकुरनि में माण्हुनि खे भरियूं था। अचो यादि था करियूं, घणनि भाकुरनि में गर्मी हुई ऐं घणियूं मुर्कूं जानदार हुयूं। रस्मी नमूने फॉर्मली सभु कुझु थिए थो। ख़ुशी बि रस्मी अथव बचा, बसि पोइ रस्म त रस्म आहे, सभु माठ आहे। साईंअ जी निगाह हिक हिक जे वजूद में छेद करे रही हुई। अॻे ज़माने जा माण्हू जॾहिं मिलंदा हुआ त हिकदमि शुक्रानो अदा कंदा हुआ, मतिलबु त अलाह जो शुक्र त मौला जल शानहू तो वरी मुलाक़ात त कराई। ऐं मुंहिंजा मालिक, हिकिड़ो भेरो ॿिए दीदार जो मौक़ियो त नसीब कयुई, तुंहिंजूं लख भलायूं। हाणे अहिड़ी का सोच आहे? कंहिंसां बि मिलण महिल तव्हां कॾहिं ईअं सोचियो आहे? नाहे सोचियो, छाकाणि त अव्हां त सीने में मुलाक़ात जी पक खणी था घुमो बाबा। ऐं जंहिं शइ जी पक हुजे उन जी हासिलात मां रूह खे कहिड़ी ख़ुशी थींदी चरिया। ख़ुशी त सदाईं ओचिती हूंदी आहे, जंहिंमें अंग अंग झूमंदो आहे। ख़ुशीअ में चहिरे जो मुहताज नाहे थिबो, छाकाणि त वजूद जो ज़रो पुरज़ो ॻाल्हाईंदो आहे। तव्हां आज़माए ॾिसो, हथ बि चवंदो त पेर बि ज़मीन ई न मिलंदी बाबा, सिकणाए पई ख़तमु कोन थींदी। उस्ताद चयो आहे,
मुंहिंजी अखि सिकिणी मुंहिंजी दिलि सिकिणी मूंखे सिकिणो सिकिणो कोठ मिठा अॼु मुंहिंजे अङण ते आयो आं संजीदन वांगुरु कीअं रहां रीअ रांदि कुॾां रीअ छेर नचां मूंखे नचणो नचणो कोठ मिठा जेका मुंहिंजे दिलि जी दौलत आहे जेका मुंहिंजे मन जी चाहत आहे सा आ सभु तुंहिंजी सा आ सभु तुंहिंजी मूंखे सखिणो सखिणो कोठ मिठा त बसि उहा सिकणाइप ई ख़ुशी अथव राणा हाणे चओ तरफ़ माठ आहे उन करे उन जी सिकणाइप वधी वई आहे जे चओ तरफ़ मुहबत हुजे त रूह बि सिके न ऐं जे अञा बि ॻाल्हि खे वधायूं ऐं उहो खणी मञूं त मुहबत आहे त पोइ रूह बि त हुजे न जेको पंहिंजो पाण सां परचियल हुजे कुझु वक़्तु पाण सां गुज़ार पंहिंजो रुठल कल्ब परचाए रूह खे राज़ी करण जा के सांग सोच तोखे ख़ुशीअ जा मुल्ह पाण ई मालूम तोखे ख़ुशीअ जो मुल्ह पाण ई मालूम थी वेंदो छपियल आचर 7 जून 2015 ईस्वी।